सीरत के जलसे में अल्लाह ताला तवाई असांखे अचण की सआदत नसीब फरमाया। हजरत मौलाना बिरादर मोहतरम धनी बख्श लंजार साहब के हुक्म की तामील कंदे गालबन गोठ में पहिरियों दफ़ो अल्लाह ताला अचण की सआदत नसीब फरमाया। सब खां पहिरियां रब करीम जा लखें थोरा जंहिं रब असांखे रमज़ान जो महीनो नसीब फरमायो। रिवायत अंदर इंदो आ त साईं जन रजब जो महीनो शुरू थींदो हो, इमामुल अंबिया साईं जन रमज़ान की तैयारी कंदा। अल्लाह से को दुआ घुरंदा त मुंहिंजा रब असांखे रमज़ान नसीब फरमा। अल्लाह ताला असांखे रमज़ान जो भलारो महीनो नसीब कयो। अल्लाह ताला को दुआ है अल्लाह ताला जड़ो हाल टूटा फूटा असांजा रोज़ा पांजे बारगाह में मंजूर है मकबूल कर फरमाए। अल्लाह असांजे नेकिन के कबूल फरमाए। अल्लाह असांजे गुनाहन के माफ़ फरमाए। रमज़ान जो भलारो महीनो इमामुल अंबिया साईं जन फरमायो जंहिंजे मथों रमज़ान आयो। साईं जन फरमायो तो अल्लाह के राज़ी करण जे लाइ रमज़ान जा रोज़ा रखी। साईं जन फरमायो तो रमज़ान का अगु जा गुनाह कयल अल्लाह ताला इन रमज़ान जे सदके उन जा माफ़ तो करे। रमज़ान में रहमत जा दरवाजा सभई खुलियल ऐलान पे थींदो आ त आहे को बख्शिश घुरण वारो त मां अल्लाह माफ़ कयांस। आहे को रिज़्क हलाल घुरण वारो त मां अल्लाह उनके रिज़्क हलाल ॾियां। जके भी दुआऊं उहे रमज़ान में ऐलान थींदो आ त आहे को बानो जेको घुरे त अल्लाह उनके ॾे। मां रब खां दुआ तो कयां त अल्लाह ताला छल तव्हां ई असांखे रमज़ान में घुरण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जंहिंजे मथों रमज़ान आयो को भी रब के राज़ी न करे सघियो, पंहिंजे गुनाहन के माफ़ न कराए सघियो, इहो माण्हू बदबख्त आहे। मां अल्लाह ताला खां दुआ तो कयां त अल्लाह ताला छल तव्हां ई असांखे बदबख्तीअ खां बचाए। जिन शख्स ने रोज़ा रखा अल्लाह उन्हनि के कबूल फरमाए। जिन खां रहिजी विया उन्हनि जे लाइ भी दुआ है अल्लाह ताला छल उन्हनि के अञा भी रमज़ान में हिस्से गॾण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज मां समझा तो अवां जे हिन गोठ जे अंदर असांजे सिंध जा बेहतरीन वाइज़ इस्लाम खतीब इस्लाम हजरत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी मुद्दज़िल अली तशरीफ़ फरमा इंशाअल्लाह। उन जे मवाइज़ हसन खां भी अवां मुस्तफ़ीज़ थींदा। मूंखे भी अल्लाह ताला जेकी नेमत अता कई आहे उन मां कुछ हिस्सो अवां जे आॾो पंहिंजे अंदाज़ में बयान कयां थो। शुरुआत क्या तो मां बकरीम जे बाजारे नाले सां सिंधीअ में चवंदा आहिनि त मां भी नाज़रान थी वियो आहियां। वाह वाह। शुरुआत रब जे नाले सां। थोड़ो तवज्जो हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सभई दुरूद शरीफ भी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।